वगड़ में सूबे सिंध के सरपरस्त हज़रत हाफ़िज़ मंसूर अहमद सोलंकी, ज़िले सदर हाफ़िज़ मोहम्मद इसहाक़ चना, हाफ़िज़ ग़ुलाम नबी चांडियो, मौलाना ग़ुलाम हुसैन अबड़ो, हाफ़िज़ मोहम्मद नवाज़ सोलंकी ऐं ॿियनि कई जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो मुख्य चौक वगड़ ते पहुतो, जिते सभनि जी तइदाद में अहले सुन्नत वल जमायत जा कारकुन गॾु थी विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तान हिकु इस्लामी मुल्क आहे। इन में इस्लाम अज़ीम हस्ती सैयदना इमाम ओस्मान गनीअ जी शहादत वारे ॾिहाड़े ते हुकूमत तरफ़ां आम मोकल न करणु क़ाबिले अफ़सोस अमल आहे। सैयदना ओस्मान गनी इहो शख़्स हो जंहिंजे निकाह में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 2 न्याणियूं हुयूं, जंहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काफ़ी मरतबा जन्नती हुजण जी बशारत पिणु ॾिनी। उन जी यौम शहादत 18 ज़ुल्हज ते आम मोकल करे सरकारी सतह ते ख़राज अक़ीदत पेश कयो वञे। जेके दोस्त मुतमइन आहिनि घटि मथे कंदा इंशाअल्लाह हर साल इहो असांजो थींदो रहंदो। ऐं वॾे में वॾी ख़ुशी आहे जो असांजो इंतिज़ामिया असां सां सहकार कयो आहे। जाइज़ समिती असांजी इजाज़त मां मोहम्मद उस्मान जो बदिलो ज़रूरु वठंदुसि। उन में सैयदना अली उल मुर्तज़ा बि आहे। पाक महबूब मोहम्मद करीम इहो ॿुधायो वियो त उस्मान जी क़ीमत मां वठी आहे। उस्मान साईं अज़मत वारो आहे। पोइ जंहिं उस्मान जे लाइ अली क़ुर्बान थिए, जंहिं उस्मान जे लाइ अबू बकर उमर ऐं ख़ुदि पैगम्बर क़ुर्बानी ॾियनि, उन उस्मान जे मुंहिंजा मोहतरम दोस्तो, असांजो हीउ रिवायती जुलूस 24 सालनि खां हिन वगन सिटी जे अंदरि पंहिंजे दस्तूर ऐं पुरअमन तरीक़े सां थींदो अचे थो पियो। ऐं 18 ज़ुल्हज जे मौक़े ते असां हुकूमत पाकिस्तान खां इहो अहले सुन्नत वल जमात जे प्लेटफार्म ते इहो गुज़ारिश ऐं मुतालबो करे रहिया आहियूं त असां 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु नज़रबंदी और पाबंदी को खातिर में न लाएंगे। सहाबा का जो दुश्मन है वो काफिर था, वो काफिर है। ये नारा पसे दीवार जिंदा भी लगाए। मुंहिंजा भी साथियों, भाइरों ऐं बुजुर्गों, अॼु 18 ज़ुल्हज 18 जुलाई मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।